करायो ज़ियारत पंहिंजी करायो ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत। आऊं आहियां इंजीनियर शफ़ीमंद लाखो। अॼु अल्हम्दुलिल्लाह असां सूर यासीन जो पार्ट 2 कयूं था। ત્યારે सूर यासीन अॻु में मां करे चुको आहियां, लेकिन थोरो पार्ट 2 हुन जो जेको आहे आयत नंबर 33 खां वठी अॻिते जो इंशाअल्लाह अॼु हुनजो तर्जुमो कंदासीं ऐं सम्झंदासीं, साइंटिफिकली सम्झंदासीं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, वाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब साईं फरमाए थो बिस्मिल्लाह व आयातुल लहमुल अर्दुल मैतत। चए थो जेके इंसान आहिनि थोरो गौर कनि त उन्हनि जे लाइ हिकिड़ी ज़मीन निशानी आहे जेका जेकॾहिं उन जे मोल पई हूंदी आहे, न उन में मथां पाणी वसियो आहे, न मींहुं वसियो आहे, ठोठ लॻी पई हूंदी आहे, पोइ असां उन खे अहियई नाहा, पोइ ज़िंदा था कयूं। ज़िंदा करण जो सोर्स छा आहे? उन में पाणी था मोकिलियूं, बारिश था मोकिलियूं, पोइ उन ज़मीन मां अख़रजना मिना हबन, पोइ इन मां तव्हांजे लाइ अनाज निकिरे थो, पोइ मिनू याकुलूं जंहिंमां तव्हां खाओ था। माना जेकॾहिं अलाह पाक इन ज़मीन खे मोली छॾे ॾिए त का शइ कान पैदा थींदी। जेकॾहिं अलाह साईं चाहे त उन ज़मीन खे ज़िंदा करे थो। चए थो पोइ इन्हनि मां असां इन मां बाग़ कढूं था, उन मां अंगूर कढूं था, उन मां खजीअ जा वण कढूं था, व फजर नाफ़िया मिनल उयून, पोइ इन मां वाह बि निकिरनि था, दरिया बि हलनि था, कैनाल बि हलनि था, चश्मा बि निकिरनि था। लियाकुलू मिन समरी, इहो इन लाइ त तव्हां अलाह जूं शयूं खाओ, अलाह जो समर खाओ। वमा अमिलत हू ऐदीहिम, हालांकि इहे सभई शयूं अलाह चए थो मां पैदा कयूं, तव्हांजो हिन में को हथु ई कोन्हे। तव्हां त जेका आहे सो कतल जी ॻड़ी वञी ज़मीन में पूरे अचो था, पर उन मां खजीअ जो वणु केरु थो कढे, वरी उन मां मेवो केरु थो पैदा करे। माना सभु हे जेके बि तव्हां अलाह जूं नेमतूं ॾिसो था, इहे सभई अलाह थो पैदा करे। तव्हां त इन में न खंडु विधी आहे, न इन में का ख़ुशबू विधी आहे, तव्हां त हिकिड़ी खखड़ी पूरे हलिया था अचो। अफ़ला यशकुरून, पोइ जॾहिं अलाह साईं सभु कुझु शयूं करे थो, पोइ अलाह जी इहा शयुनि जो क़दुरु करे उनजो शुकुरु छो नथा अदा कयो। रब फरमाए थो सुबहान लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा, अलाह ताला सभिनी जोड़नि खे पैदा कयो आहे। ऐं मिमा तुम्बितुल अर्द, बल्कि ज़मीन में जेके शयूं निकिरनि थियूं न, उन जो बि नरमादीअ जो कॉन्सेप्ट आहे। व मिन अनफुसिम, ऐं तव्हांजे जिस्म में तव्हां आहियो मर्द आहे, औरत आहे। व मिमा ला यअलमून, ऐं उन्हनि शयुनि मां जेके तव्हांखे अञा ताईं ख़बर न पइजी सघी आहे। इन जो मतिलबु आहे त अलाह पाक नर मादीअ जो कॉन्सेप्ट न रुगो इंसाननि, जानवरनि, पखियुनि लाइ रखियो आहे, पर आल्सो इहो नबात में बि रखियो अथई त जीअं अलाह जे हुकुम खां सवाइ को बि शइ न गुल ॾिए, न अनु ॾिए, न को ॿार ॼमे। तव्हां ॾिसो था त हीउ जेको आहे सो किन किन वणनि में त जेको नर मादीअ खे हथ सां मिलाइणो पवंदो आहे। हिन जेको आहे सो डॉक्टर साहिबु चए थो इन बायोलॉजी Quran mentions 1400 years ago that every living thing is made from water and plants have sexes, male and female. त क़ुर चए थो त हर शइ खे जेको आहे सो माना कंहिं नई शइ जे पैदा थियण लाइ मेल ऐं फीमेल जे सेक्स खे मिलणु लाज़िम आहे, चाहे वण हुजनि, टिण हुजनि, ॿूटा हुजनि। इहे बाक़ी हाणे किथे त मर्द औरत त पाण मेलाप कनि था, लेकिन जेके ॿिया ॿूटा आहिनि उन्हनि जे लाइ वरी मखियूं आहिनि, माखीअ जूं मखियूं आहिनि, हवाऊं आहिनि जेके उॾामनि थियूं, उहे मेल ऐं फीमेल जो मेलाप कराइनि था। रब साईं वरी फरमाए थो व आयातुं लहमुल लैल, जो तव्हांजे लाइ हिकिड़ी राति में बि तव्हांजे लाइ इबरत जी निशानी आहे। नस्लखु मिनहू नहार फ़ैज़ा मुज़लिमून, पोइ असां उन मां ॾींहुं कढी था वठूं त ऊंदहि थी वञे। हींअर असां वटि ॾींहुं लॻो पिया 5 थिया आहिनि, लेकिन कैनेडा अमरीका में हींअर जेके आहिनि से राति जा शाम थियण 7-8 थिया हूंदा। वशम्स तजरीली मुस्तक़िरनि लाइ, ऐं सिज बि पंहिंजे हिकिड़े मदार में कंहिं तरफ़ वञी रहियो आहे। हाणे अॻु में चवंदा हुआ त जेको आहे सो ज़मीन बीठी आहे उनखे सिज फिरे थी, वरी शुरू वरी जो थोरी साइंस तरक़ी कई त वरी चयूं त न, जेको आहे सो सिज बीठल आहे ऐं ज़मीन उनखे फिरे थी। हाणे रब त क़ुर में 1400-1500 साल पहिरीं चयो आहे त सिज बि जेको आहे सो पंहिंजे आर्बिट में फिरे थो। ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़ुल अलीम, उहो किथे वञी खुटंदो, जो दाइरो केॾो वॾो आहे उते बींदो त छा थींदो। इहा जेका तक़दीर अलाह ताला पंहिंजे हथ में रखी आहे, पोइ चाहे इहा क़यामत जी निशानी आहे या का ॿी निशानी आहे।
वल कमर कंदरनाह मनाज़िल, पोइ वरी चंड खे तव्हां ॾिसो त आस्ते आस्ते साइज़ हुनजी घटिबी थी वञे, वधंदी थी वञे। हता आदकल उर्जून क़दीम, 29 तारीख़ ते थिए थो त सफ़ा खजीअ जी छिगल टारीअ वांगुरु ईअं ॻंढियल हूंदा, पर वरी पहिरीं तारीख़ ते खजीअ जी टारी पर बिल्कुलु चिटी सिधी, ऐं उन में उहो खुॿ खुॿ बि कोन्हनि के। ला शम्स यम्बगी लहा अन तुदरिकल कमर, ऐं जेको आहे सो ताक़त न आहे सिज खे त वञी चंड खे पकिड़े। ॾिसो न, हाणे सिज जी जंहिं पासे ज़मीन ते रोशनी पए थी ॾींहुं आहे, पोएं पासे ॾांहुं राति आहे, अॻियां वरी सिज जी रोशनी चंड ते बि पए थी, वरी उहो चंड चिमके थो त माण्हू सम्झंदा त चंड चिमके थो। त अलाह इहो थो चए ला शम्स यम्बगी लहा अन तुदरिकल कमर, सिज खे ताक़त न आहे जो चंड खे पकिड़े। वल लैल साबिक़ुन नहार, न वरी राति जेका असां पोएं ॾींहं ते पहुचंदी। मिसाल तौरु अॼु 18 तारीख़ आहे त ईअं न थींदो, छो त ज़मीन एंटी क्लाक वाइज़ थी हले, पर ईअं कोन्ह थींदो त हाणे वरी ओचितो क्लाक वाइज़ हले त हींअर 18 जे जाइ ते फिरी वरी 17 ते पहुची वञूं, ईअं न आहे। कुल फी फलकी यस्बियुन, हर शइ पंहिंजे आर्बिट में हली रही आहे। ऐं चंड तव्हां ॾिसो था त कीअं हुनजी साइज़ पहिरीं 14 ते वॾो आहे, पोइ आस्ते आस्ते घटिबो थो वञे। वरी अलाह साईं फरमाए थो आयतुल लहमुल, ऐं ॿी निशानी तव्हांजे लाइ आहे, माण्हुनि जे लाइ आहे त असां तव्हांखे ऐं तव्हांजे औलाद खे ॿेड़ीअ में विहारियो। ॿेड़ी भरिजी हलंदी, शुरूअ में ट्रांसपोर्ट जो ज़रियो ई हूंदो हो पाणीअ मां ॿेड़ी, छो त 70% ज़मीन ते पाणी आहे, तंहिं करे हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क ॾे वञण लाइ पाणी आसान रस्तो आहे, छो त ख़ुश्कीअ जे रस्ते वॾा वॾा पहाड़ था अचनि ऐं ऊठ ऐं घोड़ा एतिरो सफ़र नथा करे सघनि। वरी चए थो त इहा ॿेड़ी त मूं तव्हांखे ईजाद करे ॾिनी, अलाह साईं ॾिनी। ख़लक़ना लहुम मिन मिस्ली, ऐं पोइ फ्यूचर में अहिड़नि ॿेड़ीअ वांगुरु तव्हां जूं सुवारियूं असीं पैदा कंदा वेंदासीं, मां यरकबू, जंहिंजे मथां चढ़ंदव। ऐं हीअ निशानियूं आहिनि, हे उहे आहिनि जेके दुनिया में तरक़ी थींदी थी वञे, ऐं अलाह साईं इहे शयूं पैदा करे थो। थी सघे थो अञा अलाह साईं नयूं नयूं पैदा करे असांजे सवारीअ लाइ। उन खां रब फरमाए थो इन नशा नोगरे कम, चए थो जंहिं बि सुवारीअ में वेहो था, हिते ख़ासि तौरु ॿेड़ीअ जी ॻाल्हि थो करे, त जेकॾहिं अलाह ताला चए थो मां चाहियां त तव्हांखे हिन ॿेड़ीअ में ग़रक़ करे छॾियां, ॿुॾी पवे, या जंहिं गाॾीअ में वञो था एक्सीडेंट थी पए, जहाज़ आहे किरी पवे, त चए थो जॾहिं अहिड़ी का सिचुएशन पैदा थींदी फला सरीख़ लहूं वला हुम युनक़ज़ून, पोइ न को उन्हनि खे उते मौत खां केरु बचाए सघे, न हुनजी केरु रड़ ॿुधे। हा, बची उहे वेंदा इला रहमतन मिना, जंहिं त अलाह चए थो मुंहिंजी रहमत जे करे, व मतान इलाहीन, जो अञा हुनजी उमिरि कान खुटी आहे, तंहिंजे करे बची वञनि था। चए थो पर जॾहिं अहिड़ियूं शयूं अलाह साईं फरमाए थो त मां तव्हांजे लाइ पैदा कयां थो, त पोइ तव्हां जंहिं तव्हांखे अहिड़ियूं फैसिलिटियूं ॾिनियूं आहिनि, तव्हांखे अन्न ॾिए थो, तव्हांखे खजूं ॾिए थो, अंगूर ॾिए थो, त जेकॾहिं तव्हांखे हिन क़ुर मां पढ़ी केर बि अचे चवे, ऐं मूं जहिड़ो हिकिड़ो जाहिल माण्हू बि तव्हांखे सम्झाए त वइज़ा कील लहम मुतक़ू मां बइन ऐदीकुम मां ख़ल्फ़कुम, त बाबा लअल्लकुम तुरहमूं, त जेको आहे सो तव्हां अलाह पाक जो ख़ौफ़ इख़्तियार कयो, ऐं जेको आहे सो अलाह अॻियां ऐं पोयां अलाह जी कुदरत तव्हां वटि आहे, ऐं तव्हां अलाह जो ख़ौफ़ कंदव, अलाह खां घुरंदव, अलाह सां ॻाल्हाईंदो, लअल्लकुम तुरहमूं, त मन तव्हां ते रहम कयो वञे। हाणे ॻाल्हि आहे त माण्हू हिन क़ुर खे, छाकाणि त हीअ अलाह जूं ॻाल्हियूं आहिनि जेके क़ुर में आहिनि, असां पढ़ूं कोन था, जे पढ़ंदासीं त भला वधि में वधि सवाब ख़ातिर हिन क़ुर मां अरबी पढ़ी वेंदासीं, पर इहो मालूम न कंदासीं त अलाह छा थो चए। हालांकि क़ुर जो आहे हिकिड़ो मैसेज आहे जेको अलाह ताला हर इंसान ॾे मोकिलियो आहे। इहो मैसेज बालिग़ ॿार ॾे बि आहे, हीअ मैसेज हिकु आम औरत ॾे आहे, हिकु पोड़ीअ ॾे आहे, हिकु जवान औरत जे लाइ आहे। हीअ अलाह तव्हां सभिनी सां ॻाल्हाइणु चाहे थो, लेकिन मसइलो इहो आहे त तव्हां अलाह जी ॻाल्हि ॿुधो ई कोन्ह था, या जे पढ़ो था त अहिड़ी ॿोलीअ में था पढ़ो जेका तव्हांजी मादरी ज़बान कान्हे का, तॾहिं तो रब साईं इन ते तव्हांखे जेको आहे सो शर्म थो ॾियारे। वमा तातीह मिन आयात रबिम, अलाह तव्हांखे केतिरियूं निशानियूं क़ुर मां थो ॾेखारे, आसमान मां ॾेखारे थो, काइनात मां ॾेखारे थो, तव्हांजे जिस्म में ॾेखारे थो, इला कालू अनहा मोरज़ीन, पर इन्हनि खे बि तव्हां कनु कोन्ह था ॾियो, उन्हनि ते कॾहिं गौर कोन्ह था कयो। वरी अलाह फरमाए थो वइज़ा कील लहम अनफ़िकू मिमा रज़क़कुमुल्लाह, वरी जेकॾहिं तव्हांखे केरु चए थो त जेको अलाह तव्हांखे ॾिनी आहे शयूं उन मां ख़र्चु कयो, त काल लज़ीन कफ़रू, त जेके नथा मुड़नि उहे छा था चवनि, लिल लज़ीन आमनू, जेके हिननि खे चवनि था त अलाह जे रस्ते में ख़र्चु कयो, नुत मन लव यशा अल्लाह अतमऊ, पोइ असीं छो खारायूं, अलाह पाण छो थो खाराइनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते जेका अहम शइ नुक़्तो आहे न जेको मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो, इहो आहे त चए थो अनफ़िकू, ख़र्चु कयो अलाह जे रस्ते में ग़रीबनि खे ॾियो, मिमा रज़क़कुमुल्लाह, जेको अलाह तव्हांखे ॾिनो आहे। हाणे तव्हां त ईअं चवंदव साईं मां पंहिंजे वापार मां कमायो आहे, मुंहिंजो दुकान थो कमाए, सभु कुझु उन जे लाइ। हाणे इन खे सम्झण लाइ हिकिड़ो मिसाल आहे, हिकिड़े सेठ नौकर रखियो आहे दुकान ते,
ऐं दुकान में किरोड़नि जो सामान पियो आहे, उहो जेको नौकर हुनखे चई बाबा हे रेट ते हीअ लिस्ट ठाहे ॾींदी, हाणे विकिणो। शाम जो हुन विकियो त कोई 80-90 हज़ार हुन कमायो। हाणे सेठ आयो, बाबा घणो कमाए? साईं 90,000। चवंदो ॾे पैसा। चयोसि तोखे छाजे लाइ विकियो? मूं आहे, तोखे छो ॾियां? त सेठ छा चवंदो? अड़े बाबा सामान त मुंहिंजो आहे न, त माना मुंहिंजो आहे न। या सेठ हुनखे चए 90,000 मां अलाह जे रस्ते में 5,000 हिन फ़क़ीर खे ॾे। चईसि मां छो ॾियां? कमायो मूं मां, फ़क़ीर खे छो ॾियां? त अलाह ताला बि चए थो त मां तव्हांखे जेको रिज़्क़ ॾिनो आहे, छो त जेका असीं कमायूं कयूं था उहो सामान अलाह जो आहे। हथ अलाह जा, पेर अलाह जा, दिमाग़ अलाह जो, अखियूं अलाह जूं, इन ई खे इस्तेमालु करे ॾोकड़ कमायूं था न। त इहो ई त चवे थो त इहो सॼो कमाई जेका तव्हां कयो था मुंहिंजे हट मां, मुंहिंजे सामान मां, मुंहिंजे हथनि पेरनि दिमाग़ इन्हनि खे इस्तेमालु करे कमायो था, त मां थो चवांव त इहा सॼी प्रॉपर्टी जेका कमाई त मुंहिंजी आहे, इन मां ग़रीबनि खे ॾियो। त चवंदा न न अलाह साईं जेको पाण उन्हनि खे ॾिए, असीं छो ॾियूं? त अलाह चयो इन अंतुम इल्ला फी ज़लालिन मुबीन, माना तव्हां मेंटली चरिया हो न, माना तव्हांजो दिमाग़ सही कोन्हे को, तव्हां त चरिया हो, तव्हांखे त गिदू बदर में दाख़िल थियणु खपे। त इहा ॻाल्हि बि नथा सम्झो। इन अंतुम इल्ला फी ज़लालिन मुबीन, तव्हां त वॾी गुमराहीअ में आहियो। वरी जेकॾहिं घणो ॻाल्हि कबी बाबा अलाह ॾे वञिणो आहे त छा चवंदा? भई यक़ूलून मता हाज़ल वाद इन कुंतुम सादिकीन, चवंदा कॾहिं क़यामत थींदी, कॾहिं अलाह जो वाइदो थींदो? चओ त अलाह सज़ा ॾींदो, कहिड़ी सज़ा आहे जेकॾहिं सच आयो? त अलाह फरमाए थो उहो टाइम अचिणो आहे। मां यंज़ुरून इला सय्यतन वाहिदतन, हे रुगो इंतज़ार में वेठा आहिनि त उहा रड़ थिए, ताख़ुज़ुम, ऐं उहा अचे पकड़ींदनि, वहुम यख़िसमून, हे धंधनि में लॻा पिया हूंदा। उहा जॾहिं रड़ थींदी त इंसान विसामी वेंदा, जीअं फूक ॾिबी आहे न मेणबतीअ खे त विसामंदी आहे, उहा रड़ छा कंदी त जेको असांजो ब्रेन आहे उहो खोपड़ीअ में अंदरि पाणीअ में तरे पिए थो, ऐं माना के किथे मथां टंगियल कोन्हे, तरे पिए थो। हाणे जेको आहे सो एक्सीडेंट जॾहिं थींदो आहे, कार में मथो लॻंदो आहे वञी स्क्रीन ते, त उहो एॾो ज़ोर सां उहो ब्रेन जेको तरे पिए थो वञी खोपड़ीअ जे खॾे में लॻंदो आहे, जो हुन में ॾार पइजी वेंदी आहे। माना ब्रेन में जेकॾहिं क्रैक अची आहे त माना माण्हू मरी वियो, विसामी वेंदो। त साॻे नमूने सां उहा रड़ अहिड़ी तेज़ीअ सां वाइब्रेशन कंदी जो ब्रेन वञी खोपड़ियुनि में लॻंदा ऐं माण्हू विसामी वेंदा। त चए थो त इहा तव्हां इंतज़ारु था कयो उन रड़ जो जॾहिं ईंदी, पर उन वक़्तु तव्हां पाण में बिज़नेस कंदा हूंदव, पर पोइ जॾहिं मरंदव न ओचितो, त जिथे जिथे माण्हू हूंदो उते उहो ख़तमु थी वेंदो। फला यस्तती न तोसियतऊं, ऐं एतिरो टाइम बि न मिलंदो जो मोबाइल ते कंहिंखे फ़ोन करे चओ त बा छोकिरा मां मरण वारो आहियां, फलाणी जेको वणु आहे उनजे पाड़ में मां हेठि पैसा पूरिया आहिनि, इहो त कढी वठिजांइ, एतिरो बि कोन ॾसे सघंदो। भला इला अहलिम यरजून, न वरी घर ई मोटी सघंदो। एतिरो उहो जॾहिं क़यामत ईंदी या उहो हिसाबु थींदो, माण्हू उते जो उते किरी पवंदा। वरी नुफ़िख़ फ़ी सूर, पोइ जॾहिं मरी वेंदा, पोइ वरी अलाह साईं फरमाए थो त वरी अलाह साईं हिकिड़ी सूर फूकींदो या को अनाउंस कंदो, फ़इज़ाहुम मिनल अजदाउस इला रब्बिहिम यंसिलून, त इहे मोल जहिड़ा थी उथी खड़ा थींदा। जेके क़ब्रुनि में हूंदा उते हुनजो जिस्म ठहंदो पहिरियों ई, छो त हींअर त ॻरियल आहे जिस्म, या जिन साड़े छॾियो आहे उन्हनि जो जिस्म कोन्हे को, त पोइ इन्हनि जो पहिरीं जिस्म ठहंदो, पोइ जेके आहिनि से उहे जिस्म में अलाह साईं जो सूर फूकींदो, उन में रूह वापसि ईंदो। हिन वक़्तु रूह कंहिंजो बि हिते क़ब्रुनि में कोन्हे, जेके सड़ी आहे उन्हनि जो ज़ाइद जेके सड़ी आहे उनजो त रूह हूंदो ई कोन। रूह सभिनी जा आहिनि 3 जाइनि ते, हिकिड़ा आहिनि नेक शख़्स जन्नत में रूह अछनि पखियुनि में, ॿिया आहिनि शहीद अर्श ते अलाह जे सोननि घरनि में सावनि पखियुनि में, ऐं ॿिया जहन्नम में घुमाए फिराया था वञनि कारनि पखियुनि में। ब्रेक वठूं था, पोइ मां तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झायां थो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। त सूर यासीन खे पढ़ूं पिया त अलाह फरमाए थो त जॾहिं उहे सूर फूकबी त उन जिस्म ठहंदा, ऐं जिस्म ठहण सां गॾु उन्हनि जा रूह जिन जा जन्नत में आहिनि उहे मोटंदा, जेके अलाह सां अर्श ते आहिनि उहे मोटंदा, ऐं जेके जहन्नम में कारनि पखियुनि उहे मोटंदा, त उथी खड़ा थींदा। लेकिन इहो जेको जिस्म ठहंदो उन वक़्तु उहो हिकिड़े नंढिड़े मालिक्यूल मां ठहंदो, ऐं उहा मां पोइ तव्हांखे शायदि अचे त मां ॾेखारियां थो, उन मां ठहंदो। लेकिन उहो जिस्म वॾो ठहंदो, हीअ न ठहंदो असांजो 5 फुट, घटि में घटि उहो यानी 40 मीटर जे बारे में चवनि था, या 120 फुट आहे, 150 फुट आहे, जेको आदम अलैहिस्सलाम जो असुलु कदो ईअं थींदो। ऐं पोइ उहे वठी डोड़ूं पाईंदा, कालू या वईलना मम बसना मिन मरकदना, माना असां
असां ॿी स्टेट में हुआसीं, असांखे हींअर कंहिं वरी नई सही उथारियो आहे। त चयो वेंदो ऐं अनाउंसमेंट थींदी, हाज़ा मां वाद रहमान वसद अकल मुरसलून, इहो अलाह जो वाइदो जेको तव्हां सां अलाह साईं क़ुर में कयो, ऐं इहो वाइदो आहे जेको हिन साहिब क़ुर तव्हांखे ॾसियो हो। क़ुर तव्हांखे ॾसियो ऐं साहिब क़ुर रसूल सलम तव्हांखे ॾसियो, इहा ॻाल्हि सची आहे। पोइ छा थींदो, वरी फ़ैज़ा नुफ़िक फ़िसूर, जीअं क़बरुनि मां निकिरंदा ऐं डोड़ंदा त हिकिड़ी ॿी सूर फूकी वेंदी, फला अंसाब बैनहुम यौमइज़िन, त उन ॾींहुं उन्हनि जी पाण में ब्लड रिलेशन न्यूट्रल थी वेंदी। पीउ पुट खे पियो निहारींदो, ज़ाल मुड़ुस ॾे निहारींदी, पर हुन में इहा फीलिंग ई कान हूंदी त हीउ को मुंहिंजो मुड़ुसु आहे ऐं डोड़ी वञी चंबड़ांसि, या मुंहिंजी धीउ आहे ज़ोरी। इहा रिलेशनशिप सफ़ा न्यूट्रल थी वेंदी ऐं हिक ॿिए खे ईअं ॾिसंदा जीअं कंहिं ड्रामे में माउ भेण ज़ाल जो किरदारु अदा करे वरी ॿाहिरि निकिरी चांहि पीअंदा आहिनि, त केर बि कंहिं ॾे ईअं कोन निहारींदो त हीअ मुंहिंजी असली ज़ाल आहे या मुंहिंजी असली भेण आहे, ईअं इहा फीलिंग थी वेंदी। वला यतसालून, वरी एतिरे क़दुरु न्यूट्रल थी वेंदा, एतिरो क़दुरु परेशान हूंदा जो कंहिंखां पुछंदा बि कोन त छोकिरी तूं मुंहिंजी धीउ आहीं, तूं कीअं मुंहिं तोखे तूं कीअं क़बर में आई आहीं, इहे बि केरु कोन पुछंदो। पोइ छा थींदो, जॾहिं इहे सभई डोड़ंदा वठी, इस्कान तेला सहीतऊं वाहिदतनि, वरी हिकिड़ी ॿी हुकुमनामो जारी थींदो, फ़ैज़ाहुम जमी लदईना मुहदरूं, सभु भई अलाह जे आॾो हशर जे मैदान ते लाइनुनि में जमा थी वेंदा। हिते ऐलान थींदो, फलयोम ला तुज़लम नफ़्सुन शयूं वला तुजज़ऊन इला मा कुंतुम तामलून, चई अॼु तव्हांखे गारंटी ॾिनी थी वञे ख़ुदा जे ख़ुदाईअ जे तरफ़ां त तव्हां ते को बि ज़ुल्म कोन थींदो, तव्हां सां ठगी कान थींदी। हा, जेको कुझु तव्हां अमल कयो आहे उन जो तव्हांखे बिल्कुलु बदिलो मिलंदो, ऐं बदिलो हिन मिलंदो त इन असाबुल जन्नत यौम फ़ी शुगलिन फ़ाक़ियून, जेके जन्नत में वेंदा पास थी वेंदा पंहिंजे अमलनि जे करे, उहे जन्नत में वञी जेके आहिनि मेवा खाईंदा। हुम व अज़वाजूं फ़ी ज़िलालिन अलल अराइक मुत्तक़ियून, उहे ऐं उन जूं जेके घर वारियूं या हूरूं जेके हिन सां गॾु पास थी वियूं आहिनि घर वारियूं, त उहे जेके आहिनि से वञी छांवनि में, जन्नत जे छांवनि में वेहंदियूं ऐं टेक ॾेई तख़्तनि ते वेहंदियूं। लहूं फ़िया फ़ाक़ियतऊं, उन जे लाइ हर क़िस्म जा मेवा हूंदा। व लहूं मा यदऊं, बल्कि जेका शइ घुरंदियूं जन्नत में मिलंदनि। वरी वॾे में वॾो हुननि खे इनाम मिलंदो, सलामुन कौलो में रब रहीम, अलाह रब रहीम जे तरफ़ां हुननि खे सलाम मोकिलियो वेंदो, जेको दुनिया जी हर शइ खां, दुनिया माफ़िया खां वॾे में वॾो जेको आहे सो इनाम आहे। बाक़ी जेके फेल था थियनि, वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून, ए मुजरिमो तव्हां हीअ लाइन ठाहियो, हिन पासे थियो, तव्हां हटो। ऐं केरु आहियो तव्हां, काल अहद इलैकुम या बनी आदम अल्लाह ताबुदू शैतान, तव्हांजे रूहनि खां मां वाइदो कोन वरितो हो त अलस्तु बि रबकुम, त मां छा तव्हांजो पालणहार न आहियां, मां तव्हांखे पैदा कयो आहे, माना मुंहिंजो चयो बणिजो। त कालू भला, त तव्हां त मूंसां वाइदो कयो, माना इहा शइ तव्हां जेनेटिकली असां में पियल आहे त अलाह आहे जंहिं असांखे पैदा कयो, हुनजो चवणु वठिणो आहे। त चए थो छा मां तव्हां खां वाइदो न कयो हो, वाइदो न वरितो हो त या बनी आदम अल्लाह ताबुदू शैतान, हिन शैतान जो चयो न मञिजो, इन्नहु लकुम अदून मुबिन, इहो तव्हांजो खुलियो दुश्मन आहे। तंहिंजे करे इहा जेका असां अलाह सां असांजी जीन्स में पियल आहे रब खे ॻोल्हणु, तंहिंजे करे का बि क़ौम हिन दुनिया में कंहिं न कंहिं शइ खे रब सम्झी पूॼे थी। पोइ भली गंगा खे पूॼनि, वणनि खे पूॼनि, सिज खे पूॼनि, अलाह खे पूॼनि, नबियुनि खे पूॼनि, बुज़ुर्गनि जे क़बरुनि खे पूॼनि, कंहिं न कंहिं शइ खे पूॼनि था। हालांकि अलाह ताला असांखे इहो सीन ॾेखारियो बि हो ऐं असांखे क़ुर में ॾसेई। जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे चयो शैतान खे, चई त हिन खे सजदो कर, त फ़रिश्तनि त कयो, छो त फ़रिश्ता हिकिड़े क़िस्म जो रोबोट्स आहिनि, हुनजी पंहिंजी ऑप्शन कोन्हे हुन वटि। लेकिन इंसान खे ॿई ऑप्शन आहिनि, अलाह खे मञे न मञे, माना हुनखे फ्री मिल मिलियल आहे। तंहिंजे करे जेको आहे सो उनजो दर्जो वधीक हो, त उते शैतान खे चई त तूं कर, चई मां न कंदुसि, छो त उहो बि इंसान वांगुरु जो सॉफ्टवेयर आहे, हा ऐं न करण वारो। लेकिन हू चए पियो मां बाहि मां पैदा थियल आहे, तंहिंजे करे मुंहिंजी ज़ात ऊची आहे, त मां हिन ख़ाक ऐं मिटीअ मां पैदा करण वारे खे सजदो न कंदुसि, हुन हिकिड़ो लाजिक इस्तेमालु कयो। लेकिन अलाह ताला जो चवणु इन आयत ॾियण में आहे त अलाह सां लाजिक न कयो। हिन में जेकॾहिं अलाह हुकुम करे थो हीउ कयो, बसि पोइ उन में तव्हांखे को सबबु नज़र अचे न अचे, तव्हांखे करिणो आहे। जिथे अलाह साईं हिन क़ुर में फ़रमाए थो हीउ न कयो, त जेको आहे सो तव्हांखे इन में को बि लाजिक ॻोल्हणो कोन्हे, बसि तव्हांखे नाहे करिणो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि इहा फ़रमाए, जंहिं शइ खां मां तव्हांखे रोकियां थो उन में त ऑप्शन ई कोन्हे, उहो तव्हांखे रुकिजी वञिणो आहे। पर जंहिं शइ लाइ मां तव्हांखे चवां थो त हीउ कयो, त पोइ जेतिरी ताक़त अथव कयो, उन लाइ 100% जो शर्त कोन्हे को। त शैतान चयो त काल
अरई तक हाज़ल जी करम त लही चई अलाह साईं हीउ जेको आदम आहे इन खे तो मूंखां बि वधीक इज़त वारो कयो आहे। लैन अख़र तनी इला योमल क़ियामत, जेकॾहिं मूंखे तूं क़यामत ताईं परमिशन ॾे ऐं पावर बि ॾे। ल अहतनी कन ज़ुरियत इला कलीला, त आऊं हिन ऐं हिन जे ॿारनि खे ॾिसी ॾियां कीअं थो तबाह कयां, मां हिन खे रस्तो भुलाईंदुसि। काल अज़हब, अलाह चयसि ठीकु आहे तोखे इहा परमिशन थी मिले, छो त मां हिन इंसान खे अक़ुलु ॾिनो आहे, इंटेलिजेंस ॾिनी आहे। वरी इंटेलिजेंस सां गॾु मां हुनखे क़ुर ॾींदुसि ऐं क़ुर खे सां गॾु साहिब क़ुर यानी अलाह जो रसूल या नबी मोकिलियुसि। इहे जेके टे शयूं जॾहिं पाण में कंबाइन थींदियूं न, इंटेलिजेंस, क़ुर ऐं रसूल असांजा अक़वाल, इहे टई कंबाइन थींदियूं त हीअ अहिड़ी पर्सनैलिटी थी वेंदो जो तो जहिड़नि हज़ार शैताननि ते थुक हणंदो। बाक़ी हिकिड़ो माण्हू जेको क़ुर सम्झी नथो पढ़े, अलाह जे रसूल जी ॻाल्हि नथो ॿुधे, पोइ केॾो बि ज़हीन हुजे इहो वेस्ट थी वेंदो। तंहिंजे करे चयईं त काल अज़ब फमन तबेक मिनहुम, पोइ जेकॾहिं इन टिनि शयुनि जे हूंदे बि को माण्हू अहिड़ो पागल ऐं चरियो थी वियो जो तुंहिंजे पोयां लॻो, फ इन जहनम जज़ाउकुम जज़ान वाफ़ूरा, पोइ हिनखे पूरो जहनम मिली वेंदो। बाक़ी अलाह साईं असांखे चए थो अने बुदूनी, मुंहिंजे चवण ते हलो, मुंहिंजो रस्तो इख़्तियार कयो, हाज़ा सिराती मुस्तक़ीम, हीअ आहे सिरात मुस्तक़ीम या अलाह जी सिधी रस्ती। लेकिन अलाह ताला चए थो मूंखे ख़बर आहे वलक़द अज़ल मिनकुम जिबिलन कसीरा, लेकिन हीउ कामयाबु थी वियो या कामयाबु थी वेंदो अक्सरियत खे गुमराह करण में। अफ़लम तकूनू तहकुलून, पोइ तव्हांखे जो मूं अक़ुलु ॾिनो, इंटेलिजेंस ॾिनी, लॉजिक ॾिनो, उनजो तव्हां यूज़ ई कोन कयो। अफ़लम तकूनू तहकुलून, पोइ तव्हां छा पिए कयो? पोइ तव्हां माना तव्हां पंहिंजे स्टेटस खे कुते ॿिले जहिड़ो करे छॾियो। जो अलाह साईं क़ुर में चए थो जेको क़ुर नथो ॿुधे उहो जानवर आहे, उहो कुतो आहे, उहो ॿिलो आहे, गॾह आहे, ईअं ई क़ुर में आयतूं अचनि थियूं। पोइ तव्हांखे मां इंसान जेतिरो अक़ुलु ॾिनो, तव्हां गॾह जेतिरो अक़ुलु इस्तेमालु कयो। तव्हांखे मां इंसान जो अक़ुलु ॾिनो, तव्हां खोते जेतिरो ऐं कुते जेतिरो अक़ुलु इस्तेमालु कयो, त पोइ तव्हांजो अक़ुलु काॾे हो? तंहिंजे करे रब साईं फरमाए थो वइन तुतियो अक्सर मन फिल अर्थ, तंहिंजे करे अक्सरियत जे पोयां न हलो, छो त अक्सरियत गुमराह थी वई आहे, उन्हनि अक़ुलु इस्तेमालु ई कोन कयो आहे। तव्हां ॾिसंदो मोलनि जे मथां वञी था मेला लॻाइनि, इहा अक्सरियत आहे। चए थो न अक्सरियत जे पोयां न लॻो, युज़िलू कन सबीलिल्लाह, इहे पाण वांगुरु तव्हांखे बि अलाह जे रस्ते खां गुमराह करे छॾींदा। इहे अक्सरियत छा थी करे, यतबियून इल्ला ज़न व हुम इल्ला यख़रुसून, अक्सर जेके सो ॿुधलनि ॻाल्हियुनि ते मुलनि जूं तक़रीरूं ॿुधी ऐं इन मुताबिक़ अमल करे थी, क़ुर खे कॾहिं पहिरीं सम्झण जी कोशिशि कान थी करे ऐं इन्हीअ ते ई पंहिंजी ज़िंदगी ठाहिनि था। तंहिंजे करे असल ॻाल्हि आहे त असांखे क़ुर सम्झी पढ़णो आहे, पंहिंजी ॿोलीअ में पढ़णो आहे। पोइ छा थींदो? सूरह यासीन में हाज़ी जहनम लती कुंतुम तू वदून, हाणे इहो अथव जहनम जंहिंजी असां तव्हांखे इंफॉर्मेशन अॻु में ॾेई छॾी आहे न हिन में ॾिनल। इस्लहु हलियो, हलो गिड़ो इन में, बेमा कुंतुम तकफ़ुरून, जो तव्हां हिन खे मञियो ई कोन, मञियो इन लाइ जो तव्हां पढ़ियो ई कोन। बाक़ी हाणे इहो आहे त उते माण्हू बहस कंदा, हिते बि वात हणनि था, वकील केॾो था वात हणनि, उते बि अलाह जॾहिं हुनखे फेल कंदो, नापास न वात हणंदा, त अलाह चवंदो न ईअं कोन थींदो। अॼु नख़्तिम अला अफ़वाहिम, अॼु तव्हांखे असां वात खे बंदि करे छॾियूं, सील चपाणे खोले कोन सघंदा, रुॻो साह खणंदा। लेकिन व तुकल्लिमुना ऐदीहिम, पर तव्हांजा उज़वा मूंसां ॻाल्हाईंदा, व तशहदु अर्जुलुम, ऐं मुंहिंजा पेर शाहिदी ॾींदा, बेमा कयूं यक्सिबून, जेके तव्हां अमल कया। हाणे कीअं थो थिए, हे हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे। हाणे मां जो तर्जुमो थो कयां, थियणु टाइम न आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, हज़रत अनस बिन मालिक थिए थो त रसूल फरमायो अतदरून में मां तव्हां मूंखां पुछो नथा त मां छो खिलियुसि? चयो रसूल अलाह ऐं अलाह जो रसूल ॼाणे थो। चई त मूंखे ॾेखारियो वियो हिकिड़ो शख़्स बानो अलाह सां बहस पियो करे क़यामत ॾींहुं। चए थो या रबी अलम तुजरी में न ज़ुल्म, अलाह साईं तो वाइदो कया मूंसां ज़ुल्म न कंदे न? अलाह जो हा। चई त हाणे ॻाल्हि ॿुधो, हे जेके तुंहिंजा मुनकर नकीर लिखियूं आहिनि मुंहिंजे ख़िलाफ़ु ऐमाल नावो, मां इन खे नथो मञां। तंहिंजे करे हाणे मां पंहिंजी शाहिदी पाण ॾींदुसि, इहे किताब मां नथो मञां। पोइ अलाह ताला चवंदो ठीकु आहे, मां तोखे इजाज़त ॾियां थो, तूं पंहिंजे पाण ते शाहिदी ॾे, पर मुंहिंजनि किरामुल कातिबीन में सच लिखियो आहे, पर तूं ॿुधाए। पोइ छा कंदो अलाह साईं, फ़युख़्तुम अला फ़ी, पोइ वात करे छॾींदो बंदि। पोइ युकाल अरकानी, पोइ हुनजे जिस्म खे उज़वनि खे चवंदो इंतिकी, चयो तव्हां ॻाल्हायो। यकदमि बाबा यकदमि हथु ॻाल्हाईंदो, हथु चवंदो अलाह साईं, हिन में वात अची वेंदुसि हिनखे। चवंदो हीउ उहो शख़्स आहे जंहिं हिन हथ सां रुश्वत वठंदो ऐं हिन हथ सां ज़ना कंदो, मायुनि जा कपिड़ा लाहींदो, मां रड़ियूं कंदोसि, उन वक़्तु बि चवंदो हुउसि त हीउ ज़ुल्म थो करी, हिन मूंखे इस्तेमालु न कर, मां अलाह जी शइ आहियां, हे तूं पराई शइ खे ग़लति इस्तेमालु थो करी, जॾहिं की क़ुर में तोखे अलाह हिन शइ खां मना कयो आहे पर न मुड़ंदो।
वरी जेको आहे सो पेर ॻाल्हाईंदा त हे ज़ना करण लाइ बींदो हो, माण्हुनि खे दुश्मन लाइ, ऐं हे जेको शख़्स आहे सो इहो उताकुन ते वेही कुते वांगुरु 3 वक़्त कुकड़ खाईंदो हो, ऐं पोइ वरी रईस चवंदुसि त वञी फलाणे खे मारे आ, त जीअं कुतो वेंदो आहे शिकारी वञी हुन माण्हूअ खे मारे ईंदो हो। रुगो 3 वक़्त मानी ऐं कुकड़ जे करे ही माण्हू मारींदो हो, उहो पेर ईअं चवंदा। त पोइ जॾहिं शाहिदी ॾींदा त उहो साॻी ॻाल्हि किरामन कातिबीन वारी पूरी जॾहिं थी वेंदी, पोइ अलाह चए थो त सुम इहो खल आहे बेन उहो बेन कलाम, पोइ अलाह हिन खे छॾींदो। ॾिसां उज़न खे छा थो चए, छा थो चवेनि, चवनि थो बूदन लकुल, थुक तव्हांखे हुजे, पंहिंजे पेरनि खे, हथनि खे, अखियुनि खे, कननि जिन बि ॻाल्हायो आहे, चवनि थुक तव्हांखे हुजे, ऐं शल मूंसां सु कनि, माना शल मूं मां न हुजो हा, अन कुन कुन त उनाज़िल, ऐं मां तव्हांजे लाइ त तव्हांखे जहनम खां बचाइण लाइ अलाह सां विड़ुसि पिए, हाणे तव्हां बि सड़ंदो मूंखे बि साड़ींदो। सो इहा आहे जेका सो अलाह ताला फरमाए थो त ईअं थींदो। अलाह फरमाए थो वलव नशा लत मसना अला अयुन हिम, चए थो ॾिसो मूं तव्हांखे अखियूं ॾिनियूं आहिनि न, अखियूं केॾी नेमत आहे, पर चए थो मां तव्हांखे अंधो करे छॾियां, फस तबकू सिरात, पोइ रस्ते ते डोड़ो, अना इहो पोइ ॾिसंदव किथां, वलव लशा अला मसखना हुम मकान अथमि, चई पर इहो त छॾियो, पर मां चाहियां त तव्हांजी शिकिल फेरायां। मिसाल तौरु हाणे मां शफ़ी हंधि लाको आहियां, ओचितो मुंहिंजी शिकिल फेराए मां थी वञा पंहिंजो अहमद ख़ान, हाणे मुंहिंजो NIC शफ़ी लाखे जो, पासपोर्ट शफ़ी लाखे जो, घर मूं शफ़ी लाखे जो, हाणे मां अहमद ख़ान थी वञा त घर वारा पादराणी मूंखे कढंदा, मञींदा ई कोन, मां 100 रड़ियूं कयां त मां साॻियो आहियां। त अलाह फरमाए थो जेकॾहिं असीं चाहियूं त तव्हांखे इते ई तव्हांखे शिकिल मटाए छॾियूं या कुतो ॿिलो करे छॾियूं, हर शइ मुमकिन आहे न। हींअर अलाह साईं हिते मूंखे ॿिलो करे छॾे, पोइ मां कहिड़े कमु फमस्ता तऊं मुदियूं वला जर्जून, त पोइ जे शिकिल मटिजी वई या जिन्स मटी वई त न को मां हितां निकिरी सघंदुसि थो, हिते जो कुतो ॿिलो थींदुसि त हे चवंदा लाखो साहिबु घर भॼी वियो आहे, हे कुतो लाइ किथां अचे लठियुनि सां हणंदा मूंखे। जी ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। करायो ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सूरह यासीन जो आख़िरी आयतूं पढ़ी रहिया आहियूं त अलाह साईं त ॻाल्हि अहिड़ी पियो थो करे, जेकॾहिं केरु सम्झणु चाहे त अदा सम्झो, न त हाणे उहो त अलाह छा थो करे सघे। अलाह ताला अॻिते फरमाए थो वमन अमिरहू नुन किसू फिल ख़ल्क़, बाक़ी तव्हां जीअं पोढ़ा थींदा वेंदव तीअं तव्हां ॿाराणा थींदा वेंदव। अफला यकुलून, पोइ बि अकुलु कोन थो अचेव त हिन दुनिया में रहणो कोन्हे। मिसाल तौरु हे ॾिसो, हाणे नंढड़ो ॿारु आहे, हाली पंधु कोन थो करे त हुनखे व्हील चेयर में विहारियो वेठो आहे, होॾां हो बि पोढ़ो वेठो आहे, व्हील चेयर में वेठो आहे, हेॾां ही 110 सालनि जी पोड़ी आहे, हू नंढड़ो ॿारु फीडर थो पिए, हीअ बि खाई कान थी सघे, हीअ बि फीडर में पीअंदी। त अलाह त इहा ॻाल्हि थो करे त आस्ते आस्ते तव्हां पोढ़ा थींदा वेंदव, तव्हांजी उमिरि वॾी थी वेंदी, पोइ अकुलु त कयो न। वमा अलम ना शेर, असां ही क़ुर पाक पंहिंजे प्यारे नबी करीम सलाम को शेर व शाइर कान ॾिनी आहे। वमा यंबग़ी ल, न नबीअ जो शान आहे त हुनखे शेर व शाइरी सेखारी वञे या ख़ुदि करे। इन हू इला ज़िक्रुन, हीउ क़ुर पाक तव्हांखे सिधे रस्ते ॾेखारण जी हिकिड़ी नसीहत आहे। उहा क़ुर मुबीन, ऐं अहिड़ो क़ुर आहे जंहिंजी माना सफ़ा सवली आहे। ऐं हिन क़ुर जो असरु इहो आहे, इनमल मोमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत क़ुलूबुहुम, इन जी निशानी आहे जॾहिं तव्हां क़ुर सम्झी पढ़ंदव त तव्हांजी दिलूं रिएक्शन कंदियूं। वइज़ा तुलियत अलैहिम आयातूं, जीअं जीअं तव्हां क़ुर जूं आयतूं पढ़ाई ॿुधाई वेंदियूं या तव्हां पाण पढ़ंदो ऐं सम्झी पढ़ंदो, अलाह जो जीअं जीअं तव्हां ताईं मैसेज पहुचंदो, ज़ादतुम ईमान आहे, तव्हांजो ईमान वधी वेंदो। ऐं जॾहिं ईमान वधंदो त तव्हां में हिकिड़ी क्वालिटी पैदा थींदी, कहिड़ी, व अलाह रबिहिम यतवक्कलून, त तव्हां अलाह ते तवक्कल कंदो। हे फिगर ॾिसो, हे जेका आहिनि से जेकॾहिं क़ुर पढ़बो त दिलि में ताक़त पैदा थींदी, पोइ तव्हां अमल कंदो, निमाज़ पढ़ंदो, ग़रीबनि खे ॾींदो, ॿारनि सां मोहबत कंदो ऐं अलाह जे रस्ते में वेंदो। अॻिते रब साईं फरमाए थो लियुनज़िर मन कान हयन, हे क़ुर शरीफ़ सिर्फ़ु ज़िंदा माण्हुनि खे फ़ाइदो ॾेई सघे थो। लियुनज़िर मन कान हयन, हयन माना जेके जेरा आहिनि उहे हिन मां मुस्तबीद थींदा। मुअलनि जो हिन क़ुर सां वास्तो ई कोन्हे, बल्कि क़ुर पाक खे क़ब्रिस्तान में खणी वञणु वॾे में वॾो गुनाह हुआ। त माना हीउ क़ुर आहे ज़िंदा माण्हुनि खे सम्झाइण लाइ, अलाह जो मैसेज पास करण लाइ। जेके मरी चुका आहिनि उनजो दफ़्तर सील थियो, हाणे जेकॾहिं उनखे अलाह जो मैसेज ॾिबो त उनखे छा थींदो। माना मिसाल त हिकिड़ो पेपर आहे 3 कलाकनि जो, पेपर थी वियो त बसि ख़तमु ॻाल्हि। त हाणे हिते बि हीउ क़ुर आहे जेरनि जे लाइ, मुअनि खे कुझु कोन थो ॾेई सघिजे। हा,
मुंहनि जे लाइ दुआ घुरी सघिजे थी, अलाह साईं मुंहिंजे पीउ ते रहम कर। लेकिन इहा दुआ बि घर मां वेही कबी, उते वञी क़ब्रिस्तान में अलाह खे को नऊज़ बिल्लाह अलाह नाबीनो कोन्हे जो मां ईअं हथु रखांसि, अलाह साईं हे मुंहिंजे पीउ जी क़बर आहे, मां हिन ते थो इहो सूरूं जेको सवाबु ॾे हिनखे, कोन्हे जिथां कंदो। बाक़ी क़ब्रिस्तान में सिर्फ़ु वञण जो सबबु आहे इबरत हासिलु करणु त हे मरी आहे, सुभाणे मां मरी वेंदुसि। तंहिंजे करे हिकल कौलल काफ़रीन ऐं काफ़रनि जे मथां हुजत क़ाइमु कंदो जेकॾहिं क़ुर पढ़ी ॿुधाईंदो। तंहिंजे करे इज़ बिन अब्दुल सलाम लिखे थो त एहतराम मुसाफ़ अनवा, हिन क़ुर शरीफ़ जे जेके आहिनि से एहतराम करण जा कई तरीक़ा आहिनि, ठीकु आहे न। अफ़ज़ल आहे, लेकिन सभिनी खां अफ़ज़ल एहतराम आहे अल अमल बिमाफ़ी आहे, जेको हिन में पढ़ी अमल कयो, इन खां वॾो एहतराम कुझु बि कोन्हे को। पीउ तव्हांखे चए अबा पाणी ॾे, हाज़िर बाबा, बाबा साईं ऐं पाणी ॾियोसि ई कोन, त बहितर आहे बाबा साईं न बि कयो, रुॻो हुनखे गिलास पाणी ॾींदो, इहो वॾे में वॾो एहतराम आहे। अलाह फरमाए थो अवलम यरो अना ख़लक़ना लहुम मिमा अमिलत ऐदीना अनामन, चए थो जेके हिकिड़ा जानवर जेके मूं पंहिंजे हथ सां ठाहिया आहिनि, ऐं फहम लहा मालिकून, ऐं जेको आहे सो इहे इन जा तव्हां मालिक आहियो। इहे कहिड़ा जानवर जेके अलाह हथ सां ठाहिया आहिनि, चए थो ख़लक़ कुम नफ़्सियूं वाहिदतन, असां तव्हांखे हिकिड़े जीन मां, एनाटामी तव्हां सभिनी जी हिकिड़ी आहे, पेट हिकिड़ो आहे। डॉक्टर दिमाग़ जो चाहे अंग्रेज़ जो ऑपरेशन करे, अफ्रीके जो करे, पाकिस्तान जो करे, दिमाग़ सभिनी जी जेनेटिकली हिकिड़ो आहे। सुम जल मिनहा ज़ौजहा, पोइ इन्हीअ मां तव्हांजी फीमेल ठाहीं, औरत ठाहीं, अंज़र लकुम माना मथां मोकिलिया अथई, मिनल अनाम जानवर समानी अज़वाज 8 जोड़ा आहिनि। हे जेके 4 जानवर आहिनि, उठा, ढगिया, बकरिया, रिढा, इहे मथां अलाह जन्नत मां मोकिलिया आहिनि। बसि ज़ललनाहा लहुम, इन्हीअ खे तव्हांजे लाइ मुती कयो अथई, न त उठ जेकॾहिं वेहण ते अचे पर नथो विढ़े। फ मिनहा रुकूबुम, केतिरनि ते तव्हां चढ़ो बि था, व मिनहा याकुलूं, खाई था वञो। लहूं फ़िया मनाफ़िया मशारब, इन में तव्हांजा नफ़ा बि आहिनि ऐं खीर बि पियो था। अफ़ला यशकुरून, पोइ अलाह ठाहियो आहे, पोइ अलाह जो शुकुरु छो था कयो। वतख़ज़ू मिन दूनिल्लाहि आलिहतन लअल्लहुम युनसरून, ऐं अलाह खे छॾे ॿियनि खे पुकारियो था त जीअं तव्हांजी उहे मदद कनि, कोन कंदा मदद। जेके अलाह खां सवाइ गुज़ारे हिन दुनिया मां हलिया विया आहिनि, कोन कंदा, बल्कि चए थो त ला यस्ततियूं नसरहुम ऐं वहुम लहुम जुंदुन मुहदरून, यानी इहे जेके आहिनि से इन्हनि जे पारां, इन्हनि जा जेके चमचा उते वेठा हूंदा आहिनि, उहे तव्हां सां ताईं विढ़ंदा। जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उहे बुत भॻा त पहिरीं त उन बुतनि खां घुरंदा हुआ, पुटु ॾे, फलाण कर, मोलनि खां। उहे बुत बि जेके आहे से कंहिंजा हुआ, लेकिन जॾहिं इब्राहिम सलाम खे भॻो त बजाए जो उहे बुत एॾी ताक़त वारा जो पुट बि ॾियनि पिया, सभु कंदा, त उहे हुन इब्राहिम अलैहिस्सलाम विढ़नि न, उहे वरी जेके मुंहिंजा ॿावा ऐं चमचा वेठा, उन्हनि पकड़ियो इब्राहिम अलैहिस्सलाम खे, चऊं कालू हरिकू वंसरू आलिहतकुम, हिन खे बाहि में विझो ऐं हे जेके बुत हिन साड़िया आहिनि, इन्हनि जी मदद कयो, इन कुंतुम फाइलिन, जेकॾहिं तव्हां इहो कमु करणु चाहियो था। ऐं इहे बुत बि जेके आहे तारनि जा हुआ, चंड जा, सिज जा। फला यहज़ुंक कोलहुम, हाणे जेकॾहिं अलाह साईं फरमाए थो त जेकॾहिं अहिड़े क़ुर चिटे ॿुधण खां पोइ बि जेकॾहिं केरु नथो सम्झे न, पोइ तव्हां हुन ते अफ़सोस न कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त हे काफ़र निज अरब आहिनि, निज क़ुर ॿुधनि था, पर जेकॾहिं तव्हां इन जे ॻाल्हियुनि ते टोकूं कनि था, इन ते तव्हां ॾुख न कयो। इना नालुम, अलाह चए थो मूंखे ख़बर आहे, मां युसरून जेको लिकाइनि था दिलि में, वमा युलून जेको ज़ाहिर कनि था। अॻिता अलाह साईं फरमाए थो अवलम यरल इंसान अन्ना ख़लक़नाहु मिन नुतफ़तिन, इंसानु नथो ॾिसे, हाणे त ख़बर पइजी वई आहे न, त तव्हां ख़बर आहे त तव्हां हिकिड़े नंढिड़े मालिक्यूल मां पैदा थियो आहियो, ऐं हीउ मालिक्यूल जो हीउ आहे, ऐं हिनखे हीउ जेको मालिक्यूल आहे एतिरो नंढिड़ो आहे जो इंसान जे कतरे में, पेशाब जे कतरे जे अंदरि लखवें हिसे में हीउ हिकिड़ो मालिक्यूल आहे, जंहिंमां सॼो इंसानु पैदा थो थिए। त अलाह साईं फरमाए थो त छा इंसानु नथो ॾिसे त असां तव्हांखे हिन नंढिड़े पेशाब जे कतरे जे अंदरि हिकिड़ो नंढिड़ो जरासीम आहे, जंहिंखे मालिक्यूल चइजे थो। फ़ैज़ा हुम ख़सी मुबीन, अहिड़े गंद मां पैदा थी वरी ॿाहिरि निकिरी बहस थो करे ऐं झगड़ो थो करे। व ज़रब लना मसलन, ऐं वरी मूं जे बारे में मिसाल थो क़ाइमु करे। व नसीह ख़ल्क़, ऐं पाण जंहिं गंद मां पैदा थियो उहो मूंखां विसरी थो वञे, ऐं वरी पंहिंजी ऊचियूं ऊचियूं ज़ातियूं थो ॿुधाए त मुंहिंजी फलाणी ज़ात आहे, मां अहिड़ो आहियां। काल मई युहिल इज़ाम ये रमी, वरी चवे थो त जेको आहे सो मरी वेंदासीं त वरी केरु पैदा कंदो। अड़े बाबा तूं किथां पैदा थियो आहीं? ऐं उन खां पोइ जेको आहे सो इहो जेको ज़रड़ो आहे, इन जो नालो आहे अजब ज़नब। इहो आहे जेको चाहे सड़ी बि वञे न, त उन में अंदरि इहो मौजूदु आहे, इन मां इंसानु वरी नई से पैदा थींदो। ऐं आख़िर में अलाह फरमाए थो त इन खे पैदा केरु कंदो, कुल इहो ई हलज़ी अंशा अवल मरा, जंहिं तव्हांखे पहिरियों दफ़ो पैदा कयो आहे त उहो बि तव्हांखे वरी पैदा कंदो, उहो बि कुल ख़ल्क़िन अलीम। अलाह पंहिंजी सॼी डिज़ाइन खे ॼाणे थो। ऐं उन खां पोइ मां टाइम ख़तमु थियण जे करे अलाह फरमाए थो त इन मां अमर हू इज़ा इराद शयन,
जेकॾहिं अलाह साईं कंहिं शइ खे क्रिएट या पैदा करण जो इरादो करे थो ऐं यकून लहू कुन फ़यकून त ज़बान सां चवे थो थी पए। फसुभान लज़ी बेहद अज़ीम ज़ात आहे अलाह जी, बि यद ई मलकूत कुल शइ, जंहिंमें हर शइ जी जेका बादशाही उन जे हथ में आहे, उहा इलाही तुरजऊं ऐं अलाह ॾे तव्हांखे वापसि ई अचिणो आहे। सुभान रबिक रबिल इज़्ज़त अम्मा यसिफून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रबिल आलमीन।